नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु उहो म्यूजिशन अॼु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे जंहिंखे पाण जादूगर चऊं, कुझु बि चऊं। हिन जो पहिरियों आइटम मां अव्हांखे अॻुवाट ॾेखारे चुको आहियां। अॼु ॿिए जे लाइ अॼु अधे खे घुरायो अथऊं हिते त अधो पंहिंजे असांजी नाज़रीन खे ॿियो को आइटम ॾेखारे। अॼु इन जे करे आहे, अॼु चंद दोस्त बि अॼु हिते गॾु आहिनि त दोस्तनि खां बि पुछूं था त हिन आइटम कीअं था लॻनि। जीअं था ॻाल्हाईंदो केरु जी। असीं वॾी महिरबानी भासुदीर जी जो असांखे ॿियो चकर टाइम ॾिनई। ऐं पहिरें आइटम में माशाल्लाह तमामु सुठी वोट मिली आहे, दोस्तनि तमामु सुठो लाइक कयो आहे, शेयर कयो आहे। ऐं वॾी महिरबानी दोस्तनि जूं जेके अहिड़ा आइटम अॼु बि ज़िंदा आहिनि। ऐं भासुदीर खे असां दुबारा दोस्तनि जी फरमाइश ते असां लेसिंग चॉइस कयो आहे। ऐं भासुदीर छा ॾिसींदो दोस्तनि खे अॼु नयो आइटम? अॻो आइटम दोस्तनि खे ॾिसूं था, उन लाइ कंहिं बि दोस्त खे आइटम आम्हूं साम्हूं ॾिसणो आहे। कंहिं बि सालगिरह में, कंहिं भत शादी ख़ुशी जे टाइम में पाण घुराईंदा त असां पहुची वेंदासीं उते। असांजो राब्तो मोबाइल पाण ॾेखारने का न्याज़ मीराली फ़नकार हिन सां गॾु था घुमूं फिरूं। केॾी महिल बि घुराईंदा, फ़नकार बि मौजूदु, जादूगर बि मौजूदु। जादू असल न आहे हथ जी सफ़ाई आहे, जादू हूंदो आहे इल्मु वारे वटि। इल्मु पाण वटि न आहे, जेको कुझु आहे हथ जी सफ़ाई आहे। पकड़ण वारे खे 1000 रुपया इनाम आहे। हींअर बि हिकिड़ो नंढिड़ो जादू आहे, दोस्तनि मोकिलियो आहे, चई असांजो पेश कयो, तव्हांजे साम्हूं पेश था कयूं। ख़ासि तौरु इंडिया मां हिकु कप आयो आहे। हीउ कप प्लास्टिक जो आहे। हिन कप में कमु भलो आहे। ऐं उन दोस्तनि खे असां बहितरीन तरीक़े सां भलीकार था चऊं जिन्हनि हीअ असांखे मोकिलियो आहे। अहिड़ो आइटम को ॿियो बि मोकिलींदा, असां उन्हनि जो पेश कंदासीं। बाक़ी जहिड़ा पाण वटि काफ़ी आइटम आहिनि। अबु ही ख़ाली आहे, तव्हांजे साम्हूं आहे। इनखे वापसि बंदि कयो, इनखे रखो हिते। हाणे हिन सां ॻाल्हाइणो पवंदो 1 2 3। हिन में साईं कुझु न कुझु त अची वेंदो। हे इंडिया जो बाल। वाह वाह। नाज़रीन मां ॾिठो ख़ाली कप मां बाल कढियो आहे हिते, तमामु ज़बरदस्त। ऐं ही बाल आहे रांदि खेॾण जे लाइ तमामु भलो, पर हाली हिनखे बंदि था कयूं, हिनखे रखूंसि था। हिनखे बंदि था करे हिते रखूं, वरी हिनखे था चऊं 1 2 3 हेॾां अच। केॾां वियो, खीसे में वियो। वाह वाह वाह, ज़बरदस्त, क्या बात है। वाह। वापसि घुराइण जे लाइ 1 2 3 हे ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे। मथां चओ त हिन में पियो आहे, जो ही खीसे मां खणी वियो। वाह वाह ज़बरदस्त। हे तव्हांजे साम्हूं ख़ाली। वाह सही वाह। हिनखे बंदि कयो, वापसि रखो, बाल खे खणो, खीसे में रखो। हाणे हिनखे चओ 1 2 अची वञ वापसि। हे सही वापसि बाल अची वियो। वाह सही वाह वाह वाह। नाज़रीन ॾिसो, वाकई में बाल ॾिसो, खीसे वारो बाल ॾिसो, खीसे जो बाल खीसे मां वापसि पंहिंजे कप में। काफ़ी ॾेखारींदासीं। अॻिते बि चंद किस्तूं आहिनि। इन नंबर सां, इन ID सां छॾींदासीं। पाण वटि बहितरीनु ख़तरनाक आइटम बि आहिनि, जंहिंमें हथ कटणु, माण्हू खे गुम करणु, जादू न आहे, हथ जी सफ़ाई आहे। आहिस्ते आहिस्ते तव्हांखे ॾींदासीं। इंतज़ारु रहे, ॾिसूं त हे असांजो प्रोग्राम केतिरा दोस्त ॾिसनि था, कंहिंखे पसंदि अचे थो, कंहिंखे नथो अचे। वाह सही वाह। नाज़रीन मां ॾिठो ऐं अव्हांखे कीअं लॻो, थोरो इन ते असांखे पंहिंजे नज़रिए सां आगाह कंदा। बाक़ी भत शादी सालगिरह वग़ैरह जे कंहिं बि फंक्शन में जेकॾहिं अव्हां हिन दोस्त खे घुराईंदो त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। दोस्त वटि जेका बि हथ जी सफ़ाई आहे, जेको बि जेको बि जादू अथसि, उहे आइटम सभु अव्हांखे ॾेखारींदो। उमेदु इहा आहे त अधे मां इंतिहाई मुतमइन थींदो।